जिता में पंहिंजो घर वगाए जलवाणी अधे वारनि जी कल्ह थी वई मोबाइल गुम जी दा असां कल्ह लथीसीं भाऊ वारनि खे मोबाइल ॾियूं था ऐं भाऊ वारनि खे मोबाइल मिली भाऊ इहा ई मोबाइल आहे कल्ह जेको आहे इहा साॻी आहे सिम मां बि इहा ई अथसि भाउ ठीकु आहे जिता में पंहिंजो घर वगाए जलवाणी अधे वारनि जी कल्ह थी वई मोबाइल गुम जी दा असां कल्ह लथीसीं भाऊ वारनि खे मोबाइल ॾियूं था ऐं भाऊ वारनि खे मोबाइल मिली भाऊ इहा ई मोबाइल आहे कल्ह जेको आहे इहा साॻी आहे सिम मां बि इहा ई अथसि भाउ ठीकु आहे जिता में पंहिंजो घर वगाए जलवाणी अधे वारनि जी कल्ह थी वई मोबाइल गुम जी दा असां कल्ह लथीसीं भाऊ वारनि खे मोबाइल ॾियूं था ऐं भाऊ वारनि खे मोबाइल मिली भाऊ इहा ई मोबाइल आहे कल्ह जेको आहे इहा साॻी आहे सिम मां बि इहा ई अथसि भाउ ठीकु आहे